असांजा ई उम्मीदवार खटी आया, लेकिन उन्हनि खे कंहिं इदारनि जे चवण ते हाराइण जो ऐलान करे ऐं पंहिंजे हारायल माण्हुनि खे अॻिते करे खटायो वियो ऐं उन्हनि जा ऐलान कयो वियो त हिन जाइ ते हीउ माण्हू असांजो खटी वियो आहे, हिन जाइ ते हीउ खटी वियो आहे। लेकिन इहो सॼो कूड़ हो। जेकॾहिं हिन वक़्तु बि साॻियनि वोट जी ॻणप कजे त इनशाअल्लाह अज़ीज़ असां सिंध में किताब जे निशान ते सभिनी खां घणा वोट खया आहिनि। असां उनजे ख़िलाफ़ु एतिजाज हुयासीं, एतिजाज आहियूं ऐं एतिजाज रहंदासीं, एतिजाज कंदा रहंदासीं। असांजे क़ाइदीन असांखे जेतिरे हद ताईं जेको हुकुम कयो आहे असां उन मुताबिक़ निकिता आहियूं। पुरअमन जुलूस हो असांजो कराचीअ जे अंदरि। उन पुरअमन जुलूस जे मथां अदालत फायरिंग कई वई ऐं आंसू गैस हलाया विया। असांजे नियाणियुनि जे मथां वॾी तज़लील कई वई, उनखे तकलीफ़ ॾिनी वई। असां इहा कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां न अॻु कंहिंखां डिॻा आहियूं। असांजी वॾी तारीख़ आहे। असांजे अकाबिर कंहिंजी परवाह नाहे कई। असां गोरनि ऐं भूरनि अंग्रेज़नि खे भॼायोसीं त अॼु वारा ई कारा अंग्रेज़ उन्हनि जी पुठ भराई कंदड़ ज़रदारीअ जे ऐं उनजे टीम जे सूरत में असांजे आॾो कॾहिं बि बीही नथा सघनि। असां इनशाअल्लाह अज़ीज़ हिन पंहिंजे एतिजाज खे जारी रखियो आहे ऐं हिन हुकूमत जाली हुकूमत जे जेका असांखे नामंज़ूर हुकूमत आहे, पाकिस्तान ऐं सिंध जे अवाम खे नामंज़ूर हुकूमत आहे, इन हुकूमत जे ख़िलाफ़ु एतिजाज कयो आहे, एतिजाज कंदासीं ऐं इन हुकूमत खे असां कॾहिं बि मञण जे लाइ तयारु न आहियूं। कराचीअ जे मुज़ाहिरे जे बाद में रखियो वियो। कराची में जेका उलमा इकराम सां पुरअमन एहतिजाज जे मथां जेको तशद्दुद कयो वियो, उन सां तशद्दुद जी मज़म्मत करण जे लाइ निकिता आहियूं ऐं असां जाली हुकूमत खे नामंज़ूर था कयूं, जाली मैंडेट के जे ख़िलाफ़ मैदान ते निकिता आहियूं। जाली इलेक्शन नामंज़ूर इन मौज़ूअ ते असांजी जमात तहरीक हलाई आहे ऐं इंशाअल्लाह इहा तहरीक हलाईंदा रहंदासीं। जैसा कि आज का जुलूस कायद सिंध हज़रत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब के हुक्म पर रत्तो डेरो तहसील के अमीर मौलाना अब्दुल अज़ीज़ सुमरो, मौलाना अब्दुल गफ़ार जोयो साहब और मौलाना मोहम्मद मुराद मारफानी, मौलाना अली मोहम्मद सुमरो और दीगर दोस्तों की क़यादत में निकलाए। और हम सिंध हुकूमत से कहना चाहते हैं, हमारा एहतजाज पुरअमन एहतजाज था कराची में और हम पुरअमन थे। हमारे हाथ में कोई असलहा नहीं था, कुछ भी नहीं था, हम पुरअमन थे। वहाँ पर उन्होंने शीलिंग की, लाठी चार्ज की और पथराव किया सिंध पुलिस की जानिब से। हम उन्हें बताना चाहते हैं कि हम अपने कायद के हुक्म पर जान भी दे सकते हैं। उन्होंने तो हमें रोका था कि आपको कुछ भी नहीं करना है, आपको गोली मारें या आपको ईंटें मारें या आपके ऊपर शीलिंग करें, आपको खामोश रहना है। हम पुरअमन हैं, पुरअमन थे और पुरअमन रहेंगे। अगर हमारे कायद ने हुक्म किया तो हम अपनी जानें निशावर करने के लिए तैयार भी हैं और हम जान ले भी सकते हैं। हमारा एहतजाज पुरअमन, आज का एहतजाज भी वहाँ जो उन औरतों की तज़लील की गई उन्होंने सिंध पुलिस के ख़िलाफ़ है और नाल गवर्नमेंट सिंध हुकूमत के ख़िलाफ़ है।